खलकना वजअलना मिन उम्मत हबीबिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन व अस्हाबिही उलुल करम वल इज्जत वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, मुझे सुहणे करीम रब जा अणगणिया ऐं अणखुट एहसान जै मुझे सुहणे रब करीम तव्हां ऐं असां खे इंसान बनायो। मर्ज़ीअ जो मालिक हो, जानवर करे छॾे हुन खां पुछण वारो कोई कोन हो। बकरड़ो करे छॾे त उज़हा ते वतन कासाई ॻोल्हींदा, गॾहड़ो करे छॾे त दाया वतन लठ खणी पुठियां डुकंदा, उठ करे छॾे त जत वतन बार लॾींदा। लेकिन मुझा करीम रब तुझा लख लख एहसान जो इंसान बनाई। मुझा सोना करीम रब तुझा अणगणिया ऐं अणखुट एहसान जो इंसान त बनाए, पर इंसान बनाए वरी पंहिंजे सुहणे महबूब जो गुलाम बनाए।
इंसान तो दुनिया में घणा हन दोस्त, मुशरिक भी इंसान, मुनाफिक भी इंसान, मुर्तद भी इंसान, मजूसी भी इंसान। छो तो पैदाशी तौर ते सिर्फ इंसान होंदो, मुसलमान ऐं काफर वगैरह बाकी सब कुछ पोइ जी ॻाल्हि आहे। बुनियादी तौर ते इंसान होंदो आहे। मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख एहसान, बल्कि अणखुट अणगणिया एहसान। इंसान बनाए वरी पंहिंजे महबूब जो गुलाम बनाए, न बनाए त मर्ज़ीअ जो मालिक हुयो। उन जे उम्मत में पैदा न करे त उन खां केरु पुछण वारो हो। नूह अलैहिस्सलाम जे उम्मत में पैदा करे छॾे हैं, उन जी मुंहिंजा दोस्त मर्ज़ी हुई। मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में पैदा करे हैं, उन जी मर्ज़ी हुई। पर मुंहिंजा सोना तुंहिंजा अणगणिया ऐं अणखुट एहसान जो इंसान त बनाई, पर पंहिंजे महबूब जे उम्मत में असां खे शामिल करे ऐं वरी उन जो गुलाम बनाई। मुंहिंजा मौला अञा भी तुंहिंजा करम, महबूब जो उम्मती त बनाए, छो त उम्मत में शामिल ॾाढी मखलूक आहे। हबीब जो उम्मती त बनाए, पर मुंहिंजा करीम रब तुंहिंजा अणखुट एहसान जो महबूब जो उम्मती बणाए ऐं अदब वारी जमायत नसीब कई। ॾाढे टाइम खां बाद में मिठियाणी आयो हाँ। मियां मज़र साहब सां ईअं थो लॻे शायदि पहिरीं मुलाक़ात हुजे। दिलि चवे थी त मां आहिस्ते आहिस्ते ॾाढो मज़े सां, टाइम भले केतिरो लॻे परवाह न आहे, थकल मां हा, तव्हां जवान हूंदो, अहिड़ो तव्हांखे मुंहिंजा दोस्त पंहिंजे पीरीअ जे मुहबत जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। उहे ई उन्हनि जो नालो नाम ही काफ़ी है, लेकिन अकीदो ऐं ईमान पिलाट जे मिसल आहे। अमल सालिह रेती बजरी सिरूं सीमेंट, मुंहिंजा दोस्त राजा मजूर, इहो सभु कुझु अमल सालिह आहे। पर ईमान ऐं अकीदो पिलाट जे मिसल अथव। जंहिं माण्हूअ वटि रेती बि हुजे, बजरी बि हुजे, सिरूं सया सभु कुझु हुजे, पर जे यार पिलाट न अथसि त कंहिं कम जा कोन अथसि। मुझे ॻाल्हियुनि ते थोड़ो गौर कजो, छो त मां रस्मी मौलवी भी कोन आहियां, रस्मी मुल्लो भी न आहियां। रस्मी ॻाल्हियूं करण मज़ो भी न ॾींदियूं आहिनि। गुल होवे त खुशबू करे, बिना खुशबू दे गुल कहा। यार होवे त वफादार होवे, बिना वफा दे यार कहा। दीन दी मजलिस होवे त अंदर दी कट लवे, न त मजलिस दा फायदा कहा। इहो मुंहिंजो अकीदो आहे, इहा मुंहिंजी सोच आहे। ऐं इन नियत सां, इन इरादे सां आहियूं त मुंहिंजा दोस्त जेकॾहिं सभु कुझु आहे, पर जेकॾहिं तो वटि पिलाटड़ो न आहे त इहो मिड़ई मटीरियल तुंहिंजो बेकार आहे यार। पर जेकॾहिं तो वटि मटीरियल कुझु बि कोन्हे, पर पिलाट जो टुकड़ो अथई, पोइ बि टाइम कढी वेंदे, पोइ बि टाइम कढी वेंदे। यानी बेस जेको आहे उहो आहे अकीदो। पोइ छो न चऊं त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा अणगणिया ऐं अणखुट एहसान इंसान बनाई, करम कयई, महबूब जो उम्मती बनायई, एहसान कयई। मौला उन जो उम्मती बनाए वरी अदब वारी जमायत नसीब कई। मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान। हिन जमायत जी इहा शुअरटी आहे। नमाज में सुस्त हूंदो मञा थो, रोज़न में सुस्त हूंदो मञा थो, अमलन में सुस्ती हूंदी मञा थो, लेकिन इहा शुअरटी आहे त हीअ जमायत, हिन जमायत मां मुराद आहे जेके 11 वारे यार सां ऐं 12 वारे महबूब सां प्यार करण वारा आहिनि। सिधी रांदि सौंटे जी खणी कयां भला, त जंहिंजो इहो इन ज़ातिन सां अक़ीदो रखियल आहे, इन जमायत जी शुअरटी अथव दोस्तो, त केतिरो बि गुनाहगार हुजे पर बेअदब न थींदो। गुनाहगार हूंदो मञा थो, सुस्त हूंदो मञा थो, पर बेअदब न हूंदो। ऐं जेकॾहिं तारीख़ खोले ॾिसंदे मुंहिंजा दोस्त, त इल्म वारा बि खुटी विया, इबादत वारा बि खुटी विया, पर अदब वारा खटी विया। तारीख़ दुनिया जी खोल, मज़हबी तारीख़ खोली तुंहिंजी मर्ज़ी आहे,
दुनिया जी तारीख़ खोली तुझी मर्ज़ी आ हर जगह ते तोखे नज़र ईंदो त इल्म वारा भी खुटी वेंदा हन अमल वारा भी खुटी वेंदा हन इबादतुन वारा भी खुटी वेंदा हन पर जेके न मोहब्बत वारा हुंदा हन उहे खुटंदा न आहिनि पर खटी वेंदा हन इन करे सब खां पहिरीं त मुंहिंजा दोस्त तोखे मुबारक ॾियां त तोखे मुबारक आ जो अल्लाह जी ज़ात तो ऐं असांखे अदब वारी जमायत में इंतखाब करे उन जो हिकिड़ो फर्द बनायो आहे ऐं सच इहो थई मुंहिंजा दोस्त त सभु कुझु अदब वारी जमायत वटा कुछ मिनट लगंदा तव्हांखे पर आहिस्ते आहिस्ते दसियां थो त समझी ओ नंढड़ो ॿार भी ॻाल्हि समझ ज़िंदगी ते कोई भरोसो ना आहे ये वॾी ज़िम्मेवारी है जंहिं कुर्सीअ ते वेठो हां ये वॾी ज़िम्मेवारी आहे ये मिंबर रसूल आहे क़यामत जे ॾिहाड़े हिक हिक लफ़्ज़ जी पुछा थींदी खुदा बेनियाज़ आहे खुदा बेनियाज़ आहे बस पंहिंजो रहम करे मुंहिंजा दोस्त त मां हेॾे होॾे न थियणा मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजा दोस्त मुबारक आहे तव्हां असांखे जो अल्लाह ताला तव्हां असांखे अहिड़ी जमायत नसीब कई आहे जेका अदब वारी आहे अदब जी तारीख़ ॾिसंदासीं त मुंहिंजे करीम रब जॾहिं पंहिंजो पहिरों फ़ैसिलो ज़मीन ते सादुर फरमायो आहे त अल्लाह जे ज़ात बाबरकात परख जे लाइ न इबादत रखी न ज़ात रखी पर अदब खे रखियो अदब खे रखियो ऐं ख़ुदा पंहिंजे कुदरत सां मुंहिंजा दोस्त सिंधीअ में सफ़ा सादे नमूने सां चवां त अहिड़ो बिजड़ो पोखियो जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम उनखे वधाए वण करे ॾेखारियो इंशा अल्लाह ताला अॼु ज़िक्रे हसनैन करीमैन छा ज़िक्रे रुगी ज़िक्रे हुसैन न अहम ॻाल्हियूं कंदुसि इल्म वारनि जे लाइ अकुल वारनि जे लाइ रुगी ज़िक्रे हुसैन न ज़िक्रे हसनैन करीमैन थींदो छो हसनैन करीमैन मां मुराद केर आहे मुंहिंजो सुहिणो दिलबर इमाम हसन साईं ऐं मुंहिंजो सुहिणो दिलबर इमाम हुसैन साईं सादड़े नमूने सां ॿुधायां सॼो महीनो तव्हां महफ़िलूं ऐं मजलिसूं ॿुधियूं हूंदियूं ज़िक्रे हुसैन ज़रूर ॿुधो हूंदो लेकिन ज़िक्रे हसनैन घटि ॿुधो हूंदो अहम नुक्ता बयान कंदुसि सिर्फ़ तव्हांजो तवज्जो घुर्जे ज़िक्रे हुसैन ॿुधो हूंदो लेकिन ज़िक्रे हसनैन न ॿुधो हूंदो इन ते गौर करण जी ज़रूरत आहे हिन वक़्त जे अंदरि मुस्लमाननि खे त आख़िर इहो राज़ कहिड़ो आहे महबूब जा त बचड़ा ॿई आहिनि महबूब जा त बचड़ा ॿई आहिनि ऐं ॿिन्ही जे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो त सय्यदा शबाब अहलल जन्नह अल हसन वल हुसैन जन्नत जा नौजवान जेके सरदार आहिनि उहे केर आहिनि इमाम हसन ऐं इमाम हुसैन सुहिणो इमाम हसन साईं वॾो आहे इमाम हुसैन सुहिणो ॻाल्हि ॻाल्हि इमाम हुसैन सुहिणो नंढो आहे नंढड़ी ॻाल्हि करे चवां त जॾहिं अम्मा बतूल साइण जे साम्हूं मुझो दिलबर अलीउल मुर्तज़ा भी वेठो हो मुझो मदीने जो शहनशाह भी वेठो हो हसनैन करीमैन भी वेठा हा या महफिल केडी अजीम होंदी वो खूब जानते हैं जो जी फहमो नेक हैं मुझे लफ्ज लफ्ज ते मिठियाणी वारा दोस्ता जो गौर कजा वो खूब जानते हैं जो जी फहमो नेक हैं ये देखने में 5 हैं कमली में 1 हैं वो खूब जानते हैं यानी हर एक जे वस जी गाल ना है वो खूब जानते हैं जो जी फहमो नेक हैं ये देखने में 5 हैं कमली में 1 हैं जॾहिं इहे 5
जंहिं ज़मीन जे खिते ते गॾु थींदा हूंदा, छा तो समझी त ख़ुदा जे रहमत जो मरकज़ उते न हूंदो त काथे हूंदो? उते न हूंदो त काथे हूंदो? जॾहिं इहे शहज़ादड़ा मुझे महबूबन करीमन जे साम्हूं इए ॿाराणो अंदाज़ इमाम हसन हुसैन के बार केर चवे, वो खुद बार आ। जेको हसनैन करीमैन के बार चवे ओहो खुद बार आ। हिकड़ा उहे हन जेके खाधो खाई पो वधंदा हन, हिकड़ा ॼमदे ॼाम हूंदा हन। हिकड़ा वधी पो जवान थींदा हन ऐं हिकड़ा ॼमदे ॼाम। मां नथो चवां हर ॻाल्हि मां दलील रब जो क़ुरान जे लाइ तयार आहियां। अजीज दोस्तो, अल्लाह जो क़ुरान इहा कहिड़ी शइ आहे जेका क़ुरान में मौजूद नाहे? हर शइ क़ुरान में मौजूद आहे। अल्लाह ताला तव्हां सां समझाता फरमाए। हिकड़ा ॼमदे ॼाम हूंदा हन, हिकड़ा ॼमी जवान थी मेहनतूं करे पो ॼाम थींदा हन। मां नथो चवां, रब जो क़ुरान तो फरमाए अल्लाह यजतबी इलैहि मन यशा वयहदी इलैहि मन युनीब। मुझो रब्बे कायनात फरमाइंदो आ के उहे हन जन खे मां अल्लाह ॼमण साईं जो मक़ाम अता करे छॾींदो हां, क़बूल करे छॾींदो हां। पो उहे ॼमण सां रोज़े जे सूरत में हुजन या कंहिं ॿी सूरत में हुजन, पर जेकर निगाह कंदे त लड़ी इहा ई नज़र ईंदई जेका बगदाद खां थींदी सिधो मदीने में वञी दंग कंदी। बे पासे लड़ी न मिलंदई। त मां अर्ज़ पे कयो, पंहिंजी ॻाल्हि ते मोटा आस्ते आस्ते। हसनैन करीमैन दुनिया जे निज़ाम जे तहत दुनिया जे नज़रन सां ॾिसूं मासूम हन। अबे अम्मा के हर मासूम ॾिसी नाज़ कंदो आहे, अम्मा मां ताक़तवर, अम्मा मां ताक़तवर। बच्चा तव्हां त ॿई ताक़तवर हो न, मां वधीक हां। कीअं ख़बर पवे? इजाज़त ॾियो त असां पाण में मल था विढ़ूं, कुश्ती था कयूं वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। हथे पइजी विया। केर? हसनैन करीमैन हथे पइजी विया। ॾिसण वारो केर आहे? चो मदीने जो घोट। अंदाज़ो तो लगा मुसलमान, थोड़ो पंहिंजे अकुल सां अंदाज़ो लगा। खेॾण वारा केर? जन्नत जा सरदार। ॾिसण वारा केर? हिकु उहो जवान जेको जन्नत जो मालिक आ, हिकु उहा साइणे जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार आ। खेॾण वारा केर? जेके जन्नत जे मर्दन जा सरदार। ॿियो ॾिसण वारो केर आ? जेको जन्नत जूं टिकेटूं विरहाइण वारो आ। सॼो सिस्टम उते जो उते लॻो पियो आहे। मुझे करीम आका इमाम हसन सुन के फरमायो, बचड़ा हसन जी मुझा आका हेड़े नमूने सां हिन अंदाज में जोर ॾेई पंहिंजे भाउ हुसैन खे केरा। हिन अंदाज सां होॾां अम्मा त अम्मा आहे न, जंहिंजे लाइ मुंहिंजो आका फरमाए फातिमत बिदअतु मिन्नी, ये मुझी बचड़ी मां मुस्तफा जे जिगर जो टुकड़ो आ। केर फरमाए थो? गाला गाला केर तो फरमाए? उहो मुझो आका रुगी इए चई छड़े, अबू बकर तू जन्नती त जन्नती, उमर तू जन्नती त जन्नती, उस्मान तू जन्नती त जन्नती, तलहा तू जन्नती त जन्नती, जुबैर तू जन्नती त जन्नती। इए मालिक रुगी विरहाईंदो वञे, विरहाईंदो केरा? जेको मालिक हूंदो उहो ई टिकेटू विरहाईंदो आहे। उहो महबूब पंहिंजे बचड़ीअ खे चवे त हीअ मुंहिंजी बचड़ी मां मुस्तफा जे जिगर जो टुकड़ो आहे। उहा जिगर जो टुकड़ो अर्ज करे तो मुंहिंजा महबूबा
मुझो हुसैन नंढड़ो आ, मुझो हसन वॾड़ो आ। ओ मुझा दिलबर दुनिया जे दस्तूर जे मुखालिफत में सिस्टम हली रहियो आ। दुनिया जो दस्तूर त इहो आ, नंढड़े के सपोर्ट कबिया, वॾे के कमजोर करण जे ला। पर मुझा आका मां ॾिसां पई त हिते अजीब अंदाज़ आ, वॾे के सपोर्ट थी रही आ नंढड़े के कमजोर करण लाइ। मुझे आका जवाब कहिड़ो ॾिनो? मुर्किया असल में ख़बर सब हुई, ख़ातून साइण के भी ख़बर हुई, सोने अली के भी ख़बर हुई, महबूबन के भी ख़बर हुई, पर हाणे तो असां वटि ॻाल्हि कीअं पहुचे जे राज़ खुले न त। असुल इहा हक़ीक़त थव, करबला जो जेको सब कुछ थियो सब बाख़बर हुया, कोई बेखबर को न हो। सभिनी खे ख़बर हुई त हीअं भी थींदो, हीअं भी थींदो, हीअं भी थींदो। पर जेकॾहिं इएं न थिए हां त तो असां ताईं ख़बर कीअं पुॼे हां, ऐं तो असांजे बख़्शिश जो ज़रियो कीअं बणिजे हां। सब राज़ हो। मुझे आका मुर्की फरमायो बचड़ी जी मुझा महबूब, मां मुस्तफ़ा ॾिसां पयो जिब्राईल मुझे सोने हुसैन बचड़े के बुधाए रहियो आ त तू हीअं कर, तू हीअं कर, तू हीअं कर। मां मुस्तफ़ा इन करे थो हसन सुणे के दस्या बचड़े के, होॾां जिब्राईल पंहिंजो कम पियो करे, हेॾां मां मुस्तफ़ा पंहिंजो कम पियो कयां। राज कहिड़ो हो? दुनिया के ॿुधाइणो हो त ही उहे शहज़ादा अथव जॾहिं खेॾंदा आहिनि त जिब्राईल जी ख़ासि ड्यूटी हूंदी आहे। राज कहिड़ो हो? दुनिया खे ॿुधाइणो हुयो त जॾहिं ही शहज़ादा खेॾंदा आहिनि, जॾहिं खेॾंदा आहिनि त जिब्राईल जी ख़ासि ड्यूटी हूंदी आहे। पर जेकॾहिं उहे उन ज़िक्र ऐं उन मौज में मस्त हूंदा आहिनि त ॿुधाए ड्यूटी कंहिंजी हूंदी? आस्ते आस्ते राज़न था पर्दो खणा, तकड़ त कान्हे वन। सुभान अल्लाह। तव्हां असांखे क़दुरु सिर्फ़ इन करे कोन्हे जो सब कुछ मुफ्त में मिलियो आहे। इहो सच अथव, सब कुछ मुफ्त में मिलियो आहे। दीन मुफ्त में मिलियो, क़ुरान मुफ्त में मिलियो, अज़ान मुफ्त में मिली, नमाज मुफ्त में मिली। इन करे क़दुरु कोन्हे, पर क़दुरु उन्हनि खे आहे जन इहो सब कुछ हासिल करण जे लाइ सब कुछ कुर्बान कयो। नमाज में भी हुसैन, अज़ान में भी हुसैन, क़ुरान में भी हुसैन, वरक वरक में, हर नमाज में हुसैन, हर कुरान जे तिलावत में हुसैन, हर अज़ान में हुसैन, हर नमाज में हुसैन। मुझा दोस्त ये रुगी ने ठकाव न थो हणा, फिलहाल ये तमहीदन ॻाल्हाईंदो थो वञा। हर शे जो दलील बाकायदगी असां ॾियण जे लाइ मां तैयार आहियां, पर सच त इहो आहे त आशिकनि वटि दलील जी ज़रूरत कोन हूंदी आहे, आशिकनि वटि दिलि जी ज़रूरत हूंदी आहे। आशिक दलील न घुरंदो आहे, आशिक दिलि घुरंदो आहे। दलील उहो घुरंदो आहे मुंहिंजा दोस्त जंहिंजी दिलि कमज़ोर हूंदी आहे, जंहिंजे दिलि खे यकीन न हूंदो आहे। जेको दिलि वारो हूंदो आहे उहो त दिलि घुरंदो आहे, चवंदो आहे महबूब तूं मुर्क त मां घोर वञा। तव्हां असांखे जीअं न अल्लाह जा शुक्राना अदा कयासीं, ईअं हसनैन करीमैन जा भी शुक्राना अदा करणु घुर्जनि। तव्हां मुतफ़िक हुजो या न हुजो तव्हांजी मर्ज़ी आहे। जहिड़े नमूने सां अल्लाह जा शुक्राना अदा कयासीं, अहिड़े नमूने सां हसनैन करीमैन यानी मुझे सोने अलीअ जे लालन जा भी शुक्राना अदा करणु घुर्जनि, जन सब कुछ ॾेई पोइ बि चयो मौला दुनिया के तोॾों आवाज़ ईंदो आहे त बाना घुरी थो छा खपई। अच्छा बचड़ा खपनी, हिकिड़ो पुट अचे वठ, ॿियो अचे वठ, टियों, पर करबला जो उहो मैदान आहे जंहिं मैदान में मुंहिंजो दिलबर हुसैन चवे थो मुंहिंजा मौला छा घुर्जई, काथे राज़ी थींदे? मुझा मौला छा घुर्जे, काथे राज़ी थींदे? हिन ते
भला हिन ते हिक हिक करे ॾियण जे लाइ तैयार आ, हिक जी रज़ा हासिल करण जे लाइ। थोड़ो मुझे ख्याल में तव्हां घणा थधा थी विया आहियो। तव्हांखे थधो कयो त मूं कयो आहे, तव्हांखे गरम कयां थो मुक़रर आहियां। मूंखे इहा ख़बर आहे त गरम महफ़िल कीअं थींदी आहे, महफ़िल थधी कीअं थी आहे, पर कंहिं महफ़िल में वरी दिलि चवंदी आहे त ईअं थोरो खुली ॻाल्हायूं, ज़िंदगीअ ते भरोसो न आहे, मन इहे ॻाल्हियूं यादि अचनि ऐं मियां मज़हर खे ख़बर पवे त हीउ जेको टको ख़र्च कयो अथमि इहो ज़ाया न आहे, पर वॾो समर तयारु कयो अथमि। खाइण वारनि खे बि ख़बर हुजे त हीउ जेको ज़रो ज़रो खाधो अथऊं इहा रुॻी मानी कान्हे, पर इहा वॾी कम वारी शइ खाधी अथऊं। इंशाअल्लाह ताला हसनैन करीमैन जो शान तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुमि, क़ुरान ऐं हदीस जे हवाले सां ॿुधाईंदो हलंदुमि ऐं हसनैन करीमैन जो शान ॿुधाईंदुमि। पर लॻे थो त थोरो मिठाणी वारनि जे तबियत जे मुताबिक़ पहिरीं मां पंहिंजे तबियत ते पियो हलियुसि, हाणे थोरो मिठाणीअ वारनि जे तबियत ते हली करे थोरो तव्हांजे रत खे ईअं जिन पंहिंजो ब्लड जी सर्कुलेट जेका जॾहिं लो थी वेंदी आहे त वरी माण्हू थोरो थधो थी वेंदो आहे, उनखे थोरो जेकॾहिं तेज़ कबो आहे त वरी माण्हू ईअं थोरो होशियारु थी वेंदो आहे। होशियारु करण जे लाइ हिकिड़ो बसि मां रुॻी मुंहिंजे ख्याल में शेर पढ़ंदुसि, तव्हां फौरन तैयार थींदो, छो ॾिसां पियो सभु मोहबत वारा वेठा आहिनि। शेर थी चवां, शुक्र अदा कर यार अली दे लाला दा, शुक्र अदा कर यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, शुक्र अदा कर यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह, अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह। जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सू, जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सू, जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सू, जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू, दिल में रख ले प्यार अली अल्लाह, दिल में रख ले प्यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह, अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह। शुक्र अदा कर यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली लाला दा। मैं मशहूर या उनजी सिराइकी बोली आहे, इन करे मां जो सिराइकी में नओं तोहफ़ो ॿुधाए वञांसि। हर घर दे दरवाजे शाम नो बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे,
सदा खुली दरबार अली दे लाला दा सदा खुला दरबार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अखियां ताबश बावुजू ता रखदा हां अखियां ताबश बावुजू मैं रखदा हां बुधाए तो अखियन के हमेशा वुजू में छो रखंदो हां अखियां ताबश बावुजू में रखदा हां अखियां ताबश बावुजू मैं रखदा हां क्यों करना है दीदार अली दे लाला दा करना है दीदार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा शुक्र अदा कर यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा शेर पढ़ियो आने मुअज़्ज़िज़ सामाईन अल्लाह जे सुने कुरान करीम जी लोली भी ॾींदो हला पंहिंजे पिरीअ जी बोली भी बोली दो हला सुने कुरान करीम जे अंदर मुझे बेनियाज रब इरशाद फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून करीम रब फरमायो गुमान भी न कजा लफ्ज कुरान जो चाहे गुमान भी न कजा चे जातन सोच जातन पर गुमान भी न कजा चवण उनखे चइबो आहे जेको ज़ुबान सां चइबो आहे सोचण उनखे चइबो आहे जेको दिमाग़ में आणे उन जे मथां दिमाग़ जे अंदर डिस्कस कयो वेंदो आहे उनके सोचण चइबो आहे उन जे रिजल्ट कढण जी कोशिश कबी आहे गुमान उनके चइबो आहे इत्तिफ़ाक़ सां इए का शइ ज़हन में अचे अची निकरी वञे मुझो करीम रब फरमाए रहियो आहे ख़बरदार थी जा गुमान भी न कजा ओ मुझा करीम रब कंहिंजे बारे में मुझो रब काबा फरमाईंदो आहे उन्हनि जे बारे में जेके मां अल्लाह जे राह में पंहिंजी जान कुर्बान कंदा आहिनि उन्हनि जे बारे में गुमान न कजा कहिड़ो अमवाता त उहे मुअल्लहन गुमान भी न कजा गुमान भी न कजा मौला साम्हूं ॾिठो अथऊं त हू दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जा पसाह पूरा थी विया आहिनि वरी गुमान न कयो मुंहिंजो रब चवे थो छा तूं न ॾिसंदो आहे त जेको मरी वेंदो आहे उनखे गुस्ल ॾिबो आहे
जेको मरी वेंदो आहे उनखे साफ़ कबो आहे, उनके तू साफ़ कंदो आ, उनके गुस्ल भी दींदो आ, उनके गुस्ल भी दींदो आ, उनके साफ़ भी कंदो आ। लेकिन जेको मां अल्लाह जे राह में पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदो आ, उन जे जिस्म ते जेके खून जा कतरा लगल हूंदा आहिनि, क़यामत जे ॾिहाड़े जेॾी महिल रब्बे काबा जे हुज़ूर में ईंदो पेश थींदो त उन वक़्त भी उन जे जिस्म मां उहे खून जा कतरा इए टपकंदा रहंदा जीअं कुर्बान थियण जे वक़्त टपकी रहिया हुआ। ॿुधो आहे तव्हां त जॾहिं करबला खां पलीतन मुझे सुणे इमाम अली मकाम जो सिर मुबारक खणी अॻिते पियो त जॾहिं अॻियां हिकिड़ो यहूदिन जो राहिब हुयो, उन जॾहिं पुछियो हो त ही छा आहे, बेदीनन मुझे आका जे बचड़न जे बेअदबन इए चवा त जनते खुदा जो गज़ब हुयो, उन अल्लाह जे अज़ाब जन जे मथा रब अज़ाब नाज़िल कयो हो, उन्हनि ज़ालिमन इहे लफ्ज़ इस्तेमाल कया त हे बाग़ी हन, हे बाग़न जा सिर हन। उन पुछण वारे पुछो एतिरो त ॿुधायो हे सिर कलम कॾहिं थिया हन? जवाब ॾियण वारनि ॾिनो आहे ॿया टे ॾींहं एतिरो टाइम गुज़री चुको आहे। हुन जॾहिं सिरनि ॾे निहारियो आहे नूर जी बारिश वसी रही आहे। चवण वारो चवंदो आहे मुस्लमान त न आहियां पर मुंहिंजी दिलि चवे थी तौरे तो ज़बूरो इंजील पढ़ियो थमे। दुनिया छॾण खां बाद में उन्हनि जा चेहरा हमेशा जेला इन उन्हनि जा चेहरा हमेशा जेला इए ताज़ा ऐं तवाना हूंदा जेके पंहिंजी जान पंहिंजे करीम रब जे राह में कुर्बान कंदा आहिनि। अल्लाह या रसूल अज़ीज़ाने मन अल्लाह जी ज़ात बाबरकात जेके इहा समझ ॾिनी दुनिया जे निगाहुनि में कंहिं लिखियो मजूसिया कंहिं लिखियो यहूदिया केर भी हुयो मगर चेहरे इमाम अली मकाम दे निहारे समझी वयो तही जेके ॻाल्हाइनि था इहो सभु कुझु कूड़ा हकीकत अञा का बिया। चवण लॻो ओ दुनिया जा परस्तारो ओ दुनिया जा लालचियो मूंखे ख़बर आहे तव्हां दुनिया ते सौदो कंदो हेतिरा हज़ार दिरहम वठो इन यार जी सूरत हिकिड़ी राति त मुंहिंजे हवाले कयो। बेनियाज़ रब कायनात के ॿुधाए रहियो आहे त जंहिंखे मां अल्लाह मथां कंदो आहियां ओ हेठां कॾहिं भी कोन थींदो आहे। करबला जे मैदान जे अंदर यजीदी त लखे बची पिया हा पर हुसैनी त हिकिड़ो ई बचड़ो बाक़ी बचियो हो न ज़ाहिरी तौर ते। जवाब ॾियो दोस्तो, हिकिड़ो ई हो न। मूंखे सवाल जो जवाब ॾियो अज दुनिया में निहार दुनिया जे जंहिं कुंड में निहारी दे जेकॾहिं मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न जी पुछा कंदे दुनिया जे कुंड कुड़छ में तोखे मुझे करीम आका जा बचड़ा मिली वेंदा पर जेकॾहिं यजीदी पुछा कंदे त हुअण जे बावजूद भी बिरन में लिका पिया हूंदा आहिनि। ज़रूर सिलसिलो आहे हलणो आहे क़यामत ताईं हलणो आहे आहिनि ज़रूर मगर उन्हनि में इहा हिम्मत कान थींदी तोखा मूंखां नथा डिॼनि पर उन मुंहिंजे दिलबर हुसैन जो उहो जेको आवाज़ हुयो अॼु बि उन्हनि जे कननि में गूंजी रहियो आहे। उन जे कननि में गूंजी रहियो आहे भी उन जे कननि में उहो आवाज़ गूंजी रहियो आहे तुंहिंजे ऐं मुंहिंजे डप खां न पर मुंहिंजा दोस्त जॾहिं भी
नंढड़ो ॿार ॾिसंदो आहे जॾहिं हिकिड़ो दफ़ो डिॼी वेंदो आहे हलंदे हलंदे छिरक छॾींदो आहे बच्चा छा थो थिए बाबा अलाए छा थो थिए बच्चा छा थो नज़र अचे बाबा अलाए छा थो नज़र अचे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करण वारनि त करे छॾियो पर उन मुंहिंजे दिल भर इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे उहो हुज्जत वारो ख़ुतबो जेको मैदान करबला जे अंदर मुझे दिल भर इमाम आली मकाम दिनो ऐं जॾहिं पाण इहो जुमलो वर्जायो ओ यज़ीदियो अज मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो कायनात सॼीअ जे अंदर नबी जो नवासो मां हुसैन खां सवा अगर को आहे त कायनात में कंहिं हिक जो नालो त ॿुधायो ऐलान कयो हो मुझे हुसैन त हिन वक्त कायनात जे अंदर मूं हुसैन खां सवा कोई हिकु त कंहिं बि नबीअ जो नवासो कंहिं बि नबीअ जो नवासो को हिकिड़ो त ॾेखारियो ओ ज़ालिमो तव्हां इहो त ॿुधो आहे त इहो ॿुधी ऐं हुर ड्रोड़ी आयो लेकिन इहा ख़बर अथव त हुर जी असुल हक़ीक़त हुई छा दोस्तो कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां जेके तव्हां जूं भले न ॿुधल हुजनि असुल हुर जी हक़ीक़त छा आहे गौर सां ॿुध मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिक दफ़े इमाम हसन साईं ऐं इमाम हुसैन सुहिणे पंहिंजे दिल पर बाबा अलीउल मुर्तज़ा जे ख़िदमत में अर्ज़ कयो ओ मुंहिंजा सुहिणा बाबा जीव बचड़ा बाबा इजाज़त मिले दिल चवे थी त थोड़ो सैरो तफरीह करे अचूं मुझे दिल पर अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो नंढड़ो बचड़ो आ मुझो हुसैन ओ बच्चा हसन तोखे ख़बर आ केतिरो त दादलो आ पंहिंजे अमड़ जो भी पंहिंजे बाबा पंहिंजे नाना सुणे महबूब मुस्तफ़ा जो भी मां अली जो भी दादलो आ तोखे ख़बर आ ही ओहो मुझो बचड़ो हुसैन जेको पानी जल्द जल्द पियंदो आ थोरी उञ भी बर्दाश्त करे कोन सघंदो आ लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर ॿुधाई समझण वारनि जे लाइ फरमायो कामिल करबला में आया उत अमीर शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन कामिल करबला में आया उत अमीर वेही वैरन सामू अदाजन सिधा हयाते तीर पर इहा हुई तकदीर इमामन अगुहे तय चलो न त काॾे मुझो हुसैन काॾे करबला गौर कर मुझो सुहिणो अली बचड़े के फरमाइंदो आहे बचड़ा हसन जी मुंहिंजा बाबा नंढड़े भाउ खे वठियो थो वञी पर हिकिड़ो ज़िम्मो खण मुंहिंजे बचड़े हुसैन खे जिते भी उंज लॻंदी पाणीअ जी तकलीफ़ मुंहिंजे बचड़े खे न ॾींदे नंढड़ो तुंहिंजो भाउ आहे हा मुंहिंजा बाबा इंशा अल्लाह ताला मां पंहिंजे नंढड़े भाउ खे तकलीफ़ कोन ॾींदुसि अल्लाह जे हवाले शहज़ादा निकिरंदा आहिनि कुझु गच पधजो करे वेंदा आहिनि अल्लाह जी कुदरत आहे जीअं पहिरों मुंहिंजो जुमिलो यादि कजां ओ मुझा दोस्त तई त सब कुछ थियला पर दुनिया के जो देखारणो आ जॾहिं दुनिया के देखारणो आ त को न को सबब भी बनाइणो आ तई पहिरीं आ पर जॾहिं दुनिया के देखारणो आ कोई न कोई सबब बनाइणो आ हसनैन करीमैन वञन था कंहिं रस्ते में लंगर अंदाज थिया अजीब अंदाज़ आ मशकी ज़ह फाटी पवंदी आ पानी वही वेंदो आ मुंहिंजो हुसैन सुहिणो मुर्की निहारे चवंदो आ ओ मुंहिंजा अदा जी मुंहिंजा अदा यादि कजां मुंहिंजे बाबा तव्हां खे ताकीद कयो हो मुंहिंजो नंढड़ो बचड़ो हुसैन पाणीअ जी उञ बर्दाश्त करे कोन
सघंदो आहे। हाणे पाणीअ जी मश्की ज़ाहिरी आहे, जल्दी कर पाणीअ जो इंतज़ाम कर, किथे भी मूंखे उञ लॻंदी मां कॾहिं भी पाणी वठण में देर कोन कंदोसि। नंढो भाउ वॾे खे चई रहियो आहे, वॾो केरु आहे? वॾो बि उहो ई आहे, हिकिड़े खे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा कुल्हड़नि ते सवारी कराईंदो आहे त हिकिड़े खे मुंहिंजो आका पंहिंजी अशद आंगुर वठी हलराईंदो आहे। ॿिन्ही में राज़ आहे, ॿिन्ही में अर्ज़ आहे। हिक खे कुल्हड़े ते दुनिया खे ॿुधाइणो आहे। हज़रत उस्मान ज़िन्नूरैन ॿुधो अथव न, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो सहाबी, कंहिं अर्ज़ कयो त सुहिणा महबूब जो रब पाछो छो न ठाहियो? छा चयो? ओ सुहिणा महबूब जो रब्बे ज़ुल जलाल पाछो छो न बनायो? सुनो उस्मान इश्क वारो जवाब ॾींदो वा। अगर उस्मान खां जवाब था पुछो त मुंहिंजो जवाब इहो आहे त ख़ुदा खे इहा ॻाल्हि पसंद ई कान हुई त मतां कंहिं ग़ुलाम जो पेर मुंहिंजे महबूब जे पाछे ते पइजी वञे। मूंखे छॾियो त मां हलां, शौक़ सां ॿुधो, ॿुधाइण थो चाहियां कुछ मुंहिंजा दोस्तो, ज़िंदगी ते भरोसो न आहे। सुहिणे उस्मान जवाब कहिड़ो ॾिनो त मुंहिंजी दिलि थी चवे त मुंहिंजे करीम रब, मुंहिंजे करीम रब इन करे पंहिंजे महबूब जो पाछो न बनायो आहे त कंहिं बि ग़ुलाम जो, छो त ग़ुलाम पोयां ईंदो आहे, कंहिं बि ग़ुलाम जो कदम मुंहिंजे महबूब जे पाछे जे मथां बि न पवे। रब खे इहो बि बर्दाश्त नथो थिए त मुंहिंजे पीरीअ जे पाछे जे मथां कंहिं ग़ुलाम जो कदम पवे, कंहिं सहाबी जो कदम पवे। ओ मुंहिंजा दोस्त, सहाबा जो मक़ाम निहार। हिकु सहाबी बुधाए रहियो वा त हबीबन करीमन जे पाछे ते भी रब कहे गुलाम जो कदम बर्दाश्त नथो करे। मां तो खां तो पुछां, रब जो कुरान बुधाईंदो आ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। अल्लाह जो सुनो नबी उहो कुछ फरमाइंदो आ, उहो कुछ कंदो आ। कदम पो खणदो आ, लब कुशई पो फरमाइंदो आ। पहिरीं मुंहिंजो रब हुकुम कंदो आ, मुंहिंजो आका इएं करे ॾेखारींदो आ। कुरान गवाही ॾिनी त पोइ हाणे मां तोखां थो पुछां, छो न मां ईअं चवां त मुंहिंजे रब जी इहा रज़ा हुई त जंहिं नुबुवत वारे जवान जो पाछो बि ज़मीन ते रब बर्दाश्त नथो करे त मतां कंहिंजो कदम पइजी वञे। मुंहिंजे रब जे ज़ात इहो कीअं बर्दाश्त कयो त सुहिणो हुसैन पंहिंजा कदम खणी उन नुबुवत वारनि कुल्हनि ते रखी वेहे। जवाब ॾे, अकुल हलाइंदे बंद थी वेंदे, अकुल हलाइंदे बंद थी वेंदे, इश्क हलाइंदे खटी वेंदे। ए गल अज विच भी, ए गल आज भी, ए गल आज भी राज विच है, मेरा हुसैन आज भी नमाज विच है। ए गल अज भी राज विच है कि मेरा हुसैन आज भी नमाज विच है। इहो राज आ, मूं त इएं ॿुधायो, पर लतीफ़ सुहिणे अञा कुछ ॿिए अंदाज़ में ॿुधायो। उन भी हिक राज जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया खे ॿुधायो त अहद अहमद पाण में, मुंहिंजे चीचू ने निहार कुरान भी पढ़ंदुमि। अहद अहमद पाण में विचां भी मुफरक, पर आहे मुस्तग़रक आलम इन असरार में।
कोई न तो समझी सके राज कहिड़ो आ हेॾे बि निहार समझ खां ॻाल्हि मथां ही आ के समझ में ही नथो अचे जंहिं महबूब जो पाछो रब ज़मीन ते इन लाइ नथो करे महबूब जो ग़ुलाम चवे त मथां कंहिंजो कदम मुंहिंजे आका जे पाछे ते पवे पोइ रब जॾहिं इहा ॻाल्हि क़बूल कई ओ मुंहिंजा महबूबा ओ मुंहिंजा महबूबा जंहिंसां तूं प्यार थो करी उन्हनि सां मां बि प्यार थो कयां जन जा कदम खुदा ऐं मुस्तफ़ा नुबुवत वारनि कुलनि ते बर्दाश्त कया ॿुधा उन्हनि जो मक़ाम छा हूंदो अञा भी थोड़ो यू टर्न ॾेई करे क़ुरान करीम जे आयत सां तोखे वठी हलां रब जे पूरे क़ुरान मां तोखे लोलियूं ॾेई ॿुधायां अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजा दोस्त फिरकिन बिरकिन खां हटी करे साई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से अल्लाह जे पाक कुरान करीम दे निहार मां तो खां सवाल कया वनी गोल जा कुरान में वनी पोन जो जवाब जाच जा अल्लाह जे सुहणे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जह पत्थर जे मथा कदम रखया पत्थर जे मथा उन पत्थर के मुझे करीम रब एतरो त इज्जत वारो बनायो जो पांजे महबूब के भी फरमायो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला ओ मुझा सोहना जी मुझा करीम रब पंहिंजे ॾाॾे कंहिंजे पंहिंजे ॾाॾे सोणे इब्राहिम जे उन जगह ते बरकातूं नफ़िल पढ़ जंहिं उन पत्थर जे मथा जंहिं सब भी करे हिन काबतुल्लाह जी तमीर कई आ उन पत्थर वट भी करे बरकातूं नफल पढ़ मां तो खां तो पुछा इमामुल अंबिया इब्राहिम अलैहिस्सलाम या मदीने जो मीरा जवाब दे न अकुल हलाइंदे न त मां कुरान जो आयतूं पढ़ंदो थो वञा इए बद थी वेंदे जो सोचे भी कोन सघंदे मुंहिंजा दोस्त कुरान के पढ़ण बी शय आ कुरान के परूड़न का अञा बी शय आ अजीजा ने मन पढ़ण ऐं परूड़न बिनी में फर्क आ अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम पत्थर जे मथा कदम रखे ओह पत्थर एडो शान वारो जो इमामुल अंबिया ते नमाज पे पढ़े कायनात ला हुक्म थी वयो ओ कायनात जा इंसान हो काबतुल्लाह जा तवाफ करण वारो तवा जे ला जरूरी आ तवाफ काबा का बाद में इते भी नफल पढ़ो छो जो मुझे महबूब पढ़ियो मुझे महबूब पढ़ियो पत्थर ते इब्राहिम अलैहिस्सलाम जो कदम लगे वो पत्थर शान वारो आ बुधा जे करे नबूवत वारे मुहर जे मथा जे को कदम लगे वो छा वारो कोन ॻाल्हाई सोची पो जवाब दे मुसलमान हो जे को काबतुल्लाह ओ मुझा दोस्त अजीज ओ काबतुल्लाह सुने इब्राहिम अलैहिस्सलाम पांजे बचड़े इस्माइल अलैहिस्सलाम सा गड बनायो अल्लाह जे जात उन जे निस्बत जे करे उन पत्थर के इज्जत दिनी हे ओ नबूवत वारा कुल्लाह जेते सुनो हुसैन रुगी वेठो आ पर अलीउल मुर्तजा त चढ़ी बीठो अजीजा ने मन थोड़ो अगते हलंदो हला मता इते बीहंदे मुंजा कलाक गुजरी वजन गाल जेका कण पे चाहम उन पांजे मकसद ते मोटी चा मुंजा दोस्तो अजीजो मता गाल रहजी वने गाल हजरत हुर्र जे ते पे आयस मुंजा दोस्तो सब कुछ तय थियल अग में हुंदो आ बस रुगी पांजे वक्त थे उहा शे रुगी नमूदार थी दिया तय अग में आ तय थियल अग में आ पांजे वक्त ते जाहिर थी दिया जाहिर छो थी दिया रब शुरुआत पाण कई
ॿुधायांव त कीअं शुरूआत कई थई। हिकिड़ी झलक ॿुधाए हलांव। आदम पैदा कोन थियो हो, पहिरीं केर हुया? चओ मलाइक हुया। हुया काथे हूंदा हा? चओ जन्नत में हूंदा हुया। ॻाल्हाईंदा हलो थोरो, काथे हूंदा हा? जन्नत में हूंदा हा। छा कंदा हा? अल्लाह 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 कंहिंजो ज़िक्र कंदा हा? ॻाल्हा अल्लाह जो ज़िक्र कंदा हा, हमदो सना पढ़ंदा हुया, रब जी इबादत कंदा हुया। रब क़ुरान में फरमायो वयुसब्बिहूनहु वलहु यसजुदून, हमदो सना मुंहिंजी कंदा हन, सजदो मां अल्लाह जो कंदा हन। वेठा भी जन्नत में हा, हमदो सना भी करे रहा हुआ, अल्लाह जो ज़िक्र भी करे रहा हा। मां तव्हां खां पुछां थो, जेके भी फरिश्ता हुया उन्हनि सभिनी जे इरादनि ऐं नियतुनि खां मुंहिंजे ख़ुदा खे ख़बर हुई या कान हुई? जवाब ॾियो न। मता सुभाणे चयो यार फ़कीरी जे पंहिंजे मुंहं सां पाणे मुंहं सां कोन ॻाल्हाईंदुमि। जवाब ॾियो। अल्लाह जे ज़ात खां का ॻुझाई आहे छा? पढ़ा रब जो क़ुरान। अल्लाह यालमु खाइनतल आयुन वमा तुख़फि सुदूर। मुझो रब तुझा मख्फी राज़ भी जानदो आ, तुझे अखिन जे चुरपुर के भी जानदो आ। उन मलाइकन के पैदा करण वारो केर आ? चो मुझो रब। उन्हनि खां वाक़ुफ़ केर आ? मुझो अल्लाह। कम कहिड़ो ॾिनो अथई न पंहिंजी हमदो सना। कन त हमदो सना था, गौर सां जुमिलो ॿुधिजां। कन त हमदो सना पिया, कन त अल्लाह जो ज़िक्र पिया, कन त अल्लाह जी इबादत पिया। पर मुझे करीम रब पंहिंजे कुदरत सां उन्हनि खे ॼातो आ, उन्हनि खे परखियो आ, ॾिसी वरितो आ त इन ज़िक्र करण वारनि में हिकिड़ो अहिड़ो आ जेको ज़िक्र त करे रहियो आ पर अंदर जो भाड़ियो पलीत आ। ॻाल्हि कान सम्झ में आई? कह ॼातो मुझे खुदा, ठीक है भला चुप चुपात में कन खां वठी कढी छॾे निकर भाड़िया तुंहिंजी ज़रूरत कान। उन खां पुछण वारो केरु हुयो? ॻाल्हि ॻाल्हि केरु पुछण वारो हुयो? कढी छॾे सां बाबा निकर ॿाहिरि, तूं अंदर जो पली ते निकर ॿाहिरि। पुछण वारो केरु कोन हो, पर ख़ुदा खे ईअं करणो ई कोन हो। रब्बे किबरिया जे ज़ात के कायनात के ॿुधाइणो हुयो त अर्श ते फ़ैसिलो थी रहियो आ, फरिश्तन जे लाइ थी रहियो आ, इंसानन जे लाइ न। जॾहिं फरिश्तन जे आॾो रब्बे काबा फ़ैसिलो करे रहियो आ, मरकज़ कंहिंखे बनायो आ। चओ मुंहिंजे रब जे ज़ात जंहिंखे तड़णो हुयुसि, जंहिंखे कढणो हुयुसि, जंहिंजे अंदर में मेर हुयो, जंहिंजे अंदर में पलीती हुई, उनखे ज़ाहिर मुंहिंजे रब खे करणो हुयो। अल्लाह ईअं ई कढे सह न न, मुंहिंजे रब खे ज़ाहिर करणो हुयो। ज़ाहिर कीअं कयईंसि? पंहिंजे आदम खे पैदा करे मरकज़ इंसान यानी नबी बनाए कायनात खे ॿुधाई, कायनात वारो मां अल्लाह पंहिंजे कुदरत सां पलीत ऐं पाक रूहनि वारनि जी परख पंहिंजे नबीअ जे इज़त सां कंदो हा। ईअं ई ख़ुदा कढी छॾे सां। आदम खे तैयार करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? कायनात खे ॿुधाई। छो छो कायनात खे ॿुधाई? ही जेके पंज आहिनि न, ही पंज तॾहिं हुया जॾहिं कुझु बि न हुयो। ही पंज तॾहिं बि हुया जॾहिं जॾहिं कुझु बि न हुयो। जेकर तोखे सम्झ में न अचे त भला रुगी ईअं चई छॾी त पंज, भला तुंहिंजे अक़ीदे मुताबिक़ पंज, अलिफ लाम लाम अलिफ हा, छा थियो? ॻाल्हि ॻाल्हि छा थियो? छो नथो चवीं? छा थियो? मिठियाणीअ वारा एतिरो अबोझ बि नाही। छा थियो? अल्लाह हुयो, लेकिन घणा? ॻाल्हि ॻाल्हि घणा हरफ? पंज तॾहिं हुया जॾहिं कुझु बि न हुयो। जॾहिं कुझु बि न हुयो तॾहिं बि पंज, ऐं वरी जॾहिं सभु कुझु हूंदो तॾहिं बि पंज। इब्तिदा खे ॾिसी करे वरी इंतहा ॾे हिकिड़ी नज़र कर। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, सभई मैदान महशर में हूंदा, पहिरों कमु कहिड़ो थींदो? एतिरा जलसा था ॿुधो, चुप छो आहियो? पहिरों कमु कहिड़ो थींदो? भॼो
वारो कयो अल्लाह साईं खे वॾो जलाल आहे वारो कयो को वसीलो ॻोल्हियो भॼो आदम ॾे वारो कयो सुणा आदम छा अल्लाह ताला मालिक नाहे बिना इंतज़ार